सुभाणे जे क़त्ल जे हवाले सां छो त उनखे बेगुनाह खुलेआम गोलियूं हणी करे क़त्ल कयो वियो आहे ऐं हिन महिल ताईं उनजे इंसाफ़ जे लाइ उनजे जेको क़त्ल करण वारा जेके मुखालिफ़ जुरा क़ातिल आहिनि उन्हनि जे लाइ को बि सिंध गवर्नमेंट जेको आहे क़दम न खणी रही आहे। जॾहिं त तव्हांखे ख़बर आहे त जेका पुलिस हूंदी आहे असांजे सिंध जी पुलिस जेका बि आहे उहा सियासी नुमाइंदनि जी वाठागिरी कंदी आहे, चमचागिरी कंदी आहे, वाठागिरी कंदी आहे, चमचागिरी कंदी आहे। जेकर अजय जा जेके क़ातिल आहिनि अगरि ग़रीब ऐं मिसकीन को हुजे हा त पूरो वोट जेको आहे सो बिल्डोज़ कयो वञे हा, उन्हनि जे घरनि में न अटो छॾे वञे हा, न उन्हनि जे घरनि में का कुकड़ छॾी वञे हा। पर तव्हां सभिनी खे ख़बर आहे त जेका मुखालिफ़ धुर आहे जेके क़ातिल आहिनि उहे तमामु घणा पास आहिनि, इन जे करे जेका पुलिस आहे उन्हनि ते एक्शन वठंदे न पुलिस ते ना अहल एसएसपी सकर ते अहिड़ा जेके कमीशन पास करे एसएसपी थी करे मुक़रर थियनि था ऐं कुर्सियुनि ते वेहनि था उन्हनि खे शर्म अचणु घुरिजे त जॾहिं तव्हांखे सियासी नुमाइंदनि जी वाठागिरी करणी आहे, अगरि उन्हनि खे तव्हांखे सिर्फ़ु चमचागिरी करणी आहे, उन्हनि जा बूट जेकॾहिं चटणा आहिनि त पोइ तव्हां कमीशन पास करे कुर्सियुनि ते छो था वेहो? तव्हांखे ॿुधी मरणु घुरिजे। असांखे टके जो बि इन एसएसपी सखर ते असांखे यकीन कोन्हे को, छो त इहे दूर लॻा पिया आहिनि। असां वस वारनि खे इंसाफ़ जे इदारनि खे इहा रिक्वेस्ट कंदासीं त असांखे इंसाफ़ खपे। असांखे कोर्ट सगोरनि ते यकीन आहे त उहे अवाम खे इंसाफ़ ॾींदियूं। जेकॾहिं ईअं न थियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हीअ जेको एहतिजाज जो दाइरो आहे इहो अञा वधीक वसीअ थींदो। महिरबानी।